ब्राह्मण गौतम का सवाल करे थो, ब्राह्मण तव्हां हक़ जी तलाश में विया हा, छा तव्हांखे हक़ हासिल थी वियो? गौतम जवाब ॾिए थो, हाओ। ब्राह्मण सवाल करे थो, ब्राह्मण दुनिया में वॾी हुकूमत कहिड़ी आहे? गौतम जवाब ॾिए थो, छा तव्हांजे अमलनि ऐं आमालनि जे नतीजे वारे कानून खे तस्लीम कयो था? ब्राह्मण जवाब ॾिए थो, बेशक। गौतम सवाल करे थो, उहा ई वॾी हिकमत आहे, चङाई जो बदिलो चङाई ऐं बुराई जो बदिलो बुराई। त ब्राह्मण पोइ हुन ॻाल्हि में कहिड़ी नई ॻाल्हि आहे, उहा त पहिरें खां ई असां ॼाणूं था। गौतम जवाबु ॾेसि थो, अव्हांजे ॼाणण या मञण सां छा थींदो? जेकॾहिं उहो कानून सही आहे त पोइ देवताउनि जी इबादत ऐं उन्हनि जे राज़ी करण लाइ जानियुनि जी क़ुर्बानी ॾियणु बेवकूफ़नि जूं ॻाल्हियूं आहिनि। ब्राह्मण चए थो, छो? गौतम जवाबु ॾिए थो, उन करे जो पाणी सदाईं हेठां ई तरफ़ वहंदो आहे, बाहि साड़ींदी आहे, बर्फ़ हमेशह थधी हूंदी आहे। हिंदुस्तान जे सभिनी ख़ुदानि जे पूॼाइण सां पाणी मथे तरफ़ न वहंदो, बाहि थधी न थींदी, बर्फ़ गरम न रहंदी, छाकाणि त हयाती ऐं काइनात जो कानून आहे त जेका शइ जहिड़ी आहे अहिड़ी रहंदी। उहो ई हाल सुठनि अमलनि ऐं बुरनि कमनि जो ई आहे। वरी गौतम ॿुध, ब्राह्मण ऐं शूद्र खे हिकु जहिड़ो दर्जो ॾींदे माण्हुनि खे सचाई ऐं पाकीज़गी जी तइलीम ॾिनी। ब्राह्मण पूॼारियुनि में हर तरह जूं रस्मूं, वहम ऐं शयुनि जे पूॼा दाख़िल करे छॾी हुई। माण्हू भाग, जादू, जिन्ननि ऐं परियुनि ते वेसा रखंदा हुआ। गौतम ॿुध पंहिंजे पैरोकारनि खे ही पैगाम ॾिनो त ग़रीब ऐं अमीर नंढा न आहिनि हूंदा, सभु वॾा, सभु बराबरि हूंदा आहिनि। हिन दुनिया में नफ़रत सां नफ़रत ख़तमु नथी थिए, बल्कि नफ़रत मोहबत सां ख़तमु थिए थी। माण्हुनि खे ही ॿुधायो वञे त हू गुस्से खे नरमी सां खटनि ऐं बुराइनि खे भलाई सां दूरि कनि। गौतम ॿुध 40 सालनि ताईं पंहिंजे फ़लसफ़े जी तबलीग कई। आख़िरकार 80 सालनि जी उमिरि में गोरखपुर जे वेझो कोसी नंगर में वफ़ात फ़रमाए। ॿुध मत खे हिंदुस्तान में अशोक आज़म जहिड़े हुक्मरान जी हिमायत रही। अहिड़ी रीति उहो मज़हब पंहिंजी सादगी ऐं सम्झ जी लाइक़ु हुअण करे सैल्यून बर्मा, मुल्क सिंध ऐं अफ़गानिस्तान, श्याम मतिलबु ॾखण ऐं ओभर एशिया खां वेंदे चीन ऐं जापान ताईं पहुची वियो। सिंध जे राय ख़ानदान जा राजाऊं बि ॿुध मज़हब जा